आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर का सच्चाई न्यूज़ जी रिपोर्ट राशिद कुरैशी जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त क़ौमी अवामी तारीख़ शिकारपुर जे सॾ ते झर जो मिठो पाणी बचाइण वापडा जे ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। हज़ारीदर चौक ते धाणो पिणु हणियो वियो। धाणे खे ख़िताब कंदे दीन मोहम्मद शेख, एडवोकेट ज़फ़र अली चन्ना, ज़ाहिद बम्बरो, ज़ाहिर जूणजो ऐं ॿियनि चयो त वाटर कमीशन जी रिपोर्ट मुताबिक़ 79% शहर जो पाणी गंदो थी वियो आहे। उन बदबूदार पाणी पीअण सां शहर जो माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हिन वक़्तु 15 सालनि खां अरबे रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ मेगा प्रोजेक्ट ड्रेनेज जो प्रोजेक्ट बि तैयार थी नाहे सघियो। हिननि चयो त मज़कूर प्रोजेक्ट जो ठीको बजाए कंहिं साखर कंदड़ कंपनी खे ॾियण जे सियासी असर रसूख़ सबबि मक़ामी ठेकेदारनि खे ॾियण सबबि समूरे प्रोजेक्ट जो बेड़ो बि ॿोड़ियो वियो आहे। अॻुवाणनि वधीक चयो त शहर जे समूरनि किने पाणी जे खॾनि ते कब्ज़ा माफ़िया कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं सबबि झर जो पाणी ज़हरीलो बणिजी वियो आहे। जॾहिं त शहर जे अंदरि स्कार्प खाते जा 52 ट्यूबवेल लॻल हुआ, जेके हिन वक़्तु समूरा कब्ज़ा माफ़िया जे वर चढ़ी विया आहिनि। समूरे शहर जो गंदो पाणी नंढे बेगारी केनाल में छोड़ कयो पियो वञे, जंहिं सबबि आम माण्हुनि जी ज़िंदगी बि अज़ाब बणिजी वई आहे। अॻुवाणनि चयो त शहर में ड्रेनेज सिस्टम लाइ पंपिंग स्टेशन लॻल आहिनि, जंहिंजो हेठां तरो कमज़ोर हुजण करे शहर जो समूरो गंदो पाणी हेठि झर सां मिली थो वञे, जंहिं लाइ न सिर्फ़ु पंपिंग स्टेशन तामीर थियण जी ज़रूरत आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त शिकारपुर मां मेहन जा वाड़ा हंगामी बुनियादनि ते शहर मां ॿाहिरि मुंतक़िल कया वञनि ऐं हंगामी तौर ते शहर जे 30 वार्डनि में 120 आरओ फिल्टर प्लांट लॻाया वञनि, जीअं क़ीमती इंसानी जानियूं बचाए सघजनि। एहतिजाजी कैंप में शिकारपुर बचाओ तहरीक, शिया उलमा काउंसिल, मजलिस वहदतुल मुस्लिमीन, नेशनल पीपल्स पार्टी, पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ, सिंध तरक्की पसंद पार्टी, जमात इस्लामी, पीपी शहीद भुट्टो, संबारा स्काउट्स, ओपन ग्रुप, स्पोर्ट्स एसोसिएशन समेत मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे अॻुवाणनि कैंप में शिरकत करे शहरी मसइलनि जे हल कराइण में साथ ॾियण जो ऐलान पिणु कयो। अॻुवाणनि हुकूमत पाकिस्तान, सिंध हुकूमत ऐं वस वारनि इदारनि खां घुर कई त झर जो पाणी ख़राब थियण खां बचाइण लाइ तकड़ा क़दम खया वञनि ऐं सेप्को जे ज़ियातियुनि जो नोटिस वरितो वञे, न त ॿी सूरत में जिदोजहद खे तेज़ करे ज़िले सतह ताईं वसी कयो वेंदो। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।